रश्मि देसाई हिंदुस्तान जी सभ खां महांगी अदाकारा आहे। हिन टीवी ड्रामनि ज़रिए मक़बूलियत माणी ऐं बिग बॉस सीज़न 13 में हिसो वरिताईं। बिग बॉस में ॿियूं फनकाराऊं बि आहिनि, पर रश्मि देसाई पंहिंजी मुनफ़रिद सुञाण रखे थी। अदाकारा पंहिंजो 37हों जनम ॾिहाड़ो मल्हायो आहे, पर अव्हांखे इहो ॼाणे हैरानी थींदी त रश्मि देसाई 2 भेरा पंहिंजो नालो तब्दील करे चुकी आहे। बिग बॉस दौरान हुन इंकशाफ़ कयो हो त एंटरटेनमेंट इंडस्ट्री में खेनि ख़दशा हुआ। इन लाइ रश्मि मां नालो मटाए शिवानी रखियो हो, पर वरी पंहिंजो नालो मटाए दिव्या रखियो, छो त दिव्या बि हिकु मशहूर नालो आहे। पोइ वरी रश्मि खे हिकु ज्योतिषी सलाह ॾिनी त नालो रश्मि भलो आहे। रश्मि देसाई 13 फरवरी 1986 में आसाम में ॼाई ऐं पाण गुजराती ॻाल्हाए थी। रश्मि न रुगो अदाकारा पर कथक डांसर बि आहे। रुगो बिग बॉस में ई न, पर हिन झलक दिखला जा, बिग मनी, कॉमेडी का महामुकाबला समेत ॿियनि रियलिटी शोज़ में बि जोहर ॾेखारिया आहिनि। इन खां सवाइ रश्मि मशहूर भोजपुरी फिल्मुनि में बि कमु कयो आहे। इंस्टाग्राम ते बि संदसि सुठा मदाह थी विया आहिनि। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk